टे दोस्त फिल्म ॾिसणु सिनेमा विया। उते उन्हनि खां कुझु फ़ासिले ते हिकु गंजो माण्हू वेठो हुयो। हिकु दोस्त खे फिल्म कोन थी वणी। उन हिकु शरारत सोची। दोस्तनि खे चयो त जेको तव्हां मां इन गंजे माण्हूअ जी गंज खे हथु लॻाए ईंदो त उनखे 500 रुपया इनाम ॾींदुसि। हिकु दोस्त तयारु थियो। शर्त पूरी करण लाइ उहो गंजे वटि वियो ऐं ज़ोर सां उन जी गंज ते हथु हणंदे चयो त अड़े शीता, छा हाल आहे तुंहिंजो? गंजे मुड़ी ॾिठो ऐं गुस्से में चयो त होश कर, आउं शीधो न आहियां। ओहो सॉरी। ईअं चई उहो माण्हू वापसि वियो ऐं दोस्त खां 500 रुपया वरिताईं। कुझु देरि खां पोइ वरी दोस्त चयो त वरी गंजे जी गंज खे हथु लॻाए अचो ऐं 500 रुपया खटि। हाणे 1000 रुपया वठंदुसि, क़बूल हुजे त वञा। दोस्त 1000 ते राज़ी थियो। वरी गंजे वटि वञी मथे ते हथु हणी चयो त ॾिस यार, मज़ाक न कर, मूंखे ख़बर आहे त तूं शीधो ई आहीं। हाणे त गंजो गुस्से में ॻाढ़ो थी उथी बीठो ऐं चयो तोखे मूं चयो न त आउं शीधो कोन आहियां, पोइ बि नथो मुड़ी। उन दोस्त चयो सची, बिल्कुलु शीधे वांगुरु आहीं, उन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह, पोइ बि सॉरी। ईअं चई वापसि दोस्त खां 1000 रुपया वठी ॾाढो ख़ुशि थियो। गंजो सीट छॾे वञी ॿिए बाक्स में वेठो। वरी बि दोस्त चयो त आख़िरी बार उन जे गंज ते हथु लॻाए 1500 रुपया ॾींदुसि। दोस्त जवाबु ॾिनो न यार, हाणे गंजो चिड़ी वियो आहे। वरी बि दोस्त चयो त 2000 रुपया ॾींदुसि। 2000 जो ॿुधी दोस्त उथियो, हिमत करे बाक्स में वियो, गंजे जे मथे ते हथु हणी चई अड़े शीदा, तूं हिते वेठो आहीं? आउं तुंहिंजी भुल में हेठि हाल में वेठल माण्हूअ खे बार बार पियो शीधो चवां ऐं परेशान कयां। गंजो माण्हू उथियो, चयईं मूंखे लॻे थो त सुकून सां फिल्म ॾिसणु न ॾींदे। ईअं चई रवानो थी हलियो वियो। दोस्त इत्मीनान सां वापसि आयो। दोस्त खां 2000 रुपया वरितई ऐं सोचियईं त अगरि गंजो न वञे हा त अॼु वाह जो रोज़ी लॻे हा।